इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे मुफ़्ती साइट में पेश आयो आहे। हिकु बदमनी ऐं चोरियूं पुलियूं धाड़नि जा रोज़ मामूल खां बाद हाणे त क़त्लेआम जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। छा चवंदो हिन हवाले सां? कामरेड गुलाम शबीर सांद जो किरदार ख़ासि तौर ते पंहिंजे हिन सॼे हिन एरिया में तमामु सारा जोॻो ऐं मुसलसल ऐं उनजी ज़िंदगी हिकिड़ी मुतहरिक रही आवाम जी भलाई लाइ, हितां इलाइक़े जी भलाई लाइ ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी तनज़ीम जे लाइ बि अवामी तहरीक सां सालड़ियल रहिया पलीजे सां ऐं सदाईं माना उनजो किरदारु जेको आहे साफ़ ऐं साफ़ रहियो। अॼु जेको इहो वाक़ियो थियो आहे इंतिहाई सिर्फ़ु उनजा घर वारा या इलाइक़े वारा सोगवार न आहिनि, पर मां सम्झां थो पूरे कोटड़ी जा उहे सुञाण धुरियूं सभु इन ते माना तमामु घणो अफ़सोस थियूं कनि ऐं इंतिज़ामिया जे मथां इहो वॾो सवालिया निशान आहे त डेली जे बुनियादनि ते रोज़ जे बुनियादनि ते पूरियूं धाड़ा हाणे त शहरी शहीद था थियनि, उहे असांजा कारकुन, उहे असांजा क़ौमी कामरेड शहीद था थियनि, जंहिंजो माना खाल पूरो ई नथो थी सघे। असां सम्झूं था त इहा इंतिज़ामिया जी नाअहली आहे ऐं इंतिज़ामिया खे इहो माना पंहिंजूं अखियूं खोलणु घुरिजनि। जेके असांजे टैक्स मां पघारूं खणनि था, असांजे टैक्स ते मराहतूं वठनि था, उन बावजूदि असांखे को बि अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणाए था सघनि। मुसलसल कोटड़ी में ॾोहनि जी वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। असां SSP जामशोरो DIG हैदराबाद IG सिंध खां मुतालबो कंदासीं त हिन ॻणती जोगी हालत ते नोटिस वठी हितां जी कोटड़ी जे अवाम खे पुरअमन माहौल पैदा कयूं।